होला बिनते सालब औस बिन मालिक औस बिन सामित जी घरवारी हुई, पाण में टकरी पिया, हिक ॿिए खे ॻाल्हाए विधो त औस बिन सामित तवाई में अची वियो, अची करे चयईं त अंत अलैय ते ज़हर उम्मी, अंत अलैय क ज़हर उम्मी। हाणे छा चयईंसि, हे अरबी अल्फाज़ आहिनि, चयईंसि तूं जेको आहे न तूं मुंहिंजे मथां हराम आहे जीअं मुंहिंजी माउ जी पुठी मुंहिंजे मथां हराम आहे। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में हाणे इहा कहिड़ी, इहा हिकिड़े क़िस्म जी तलाक हुई, तलाक। ऐं इहा तलाक कहिड़ी हुई, इहा तलाक इन ज़माने में अञा ॿियो हुकुम अलाह जो न आयो हुयो, इहा तलाक वॾी सख़्तु जेकी आहे तलाक हुई, तमामु ख़तरनाक इहा तलाक हुई, जो इहा औरत वञी करे ॿिए हंधि निकाह करे उन खां तलाक वठी अची पोइ बि पहिरें मुड़ुस सां शादी नथी करे सघे। हिन ज़माने में जेकॾहिं अगरि के मुड़ुस जेको आहे पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी त इहा औरत वञी करे ॿिए हंधि निकाह करे बाद में पहिरें मुड़ुस वटि अची सघे थी, पर तलाक ज़ियार अहिड़ी तलाक आहे जो इहा औरत भले ॿिए वटि निकाह करे उनखां कटे करे उनखां निकाह कटे करे पहिरें मुड़ुस ॾे नथी अची सघे। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अञा इस्लाम जो तलाक जो हुकुम न आयो हुयो त इहा तलाक हलंदी हुई। त हाणे साईं औस बिन सामित चयो त अंत अलैय क ज़हर उम्मी, तूं मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ वांगुरु हराम आहे, जीअं मुंहिंजी माउ जी पुठी मुंहिंजे मथां हराम आहे न, तूं बि मुंहिंजे मथां हराम आहे। हे साईं घर वारी चुप थी वई, हाणे छा करे, मुड़ुसु तमामु वॾा अल्फाज़ चई वियो। हाणे इन औरत खे जेको नंढा नंढा ॿार बि हुजनि, हे सिधो वई अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर। अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में हुई। अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी उन ॾींहुं वारी हुई घर में जंहिं ॾींहुं अल्लाह जे नबी अची नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में अचनि, हे सिधो आई, ख़बर पई त अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जेको आहे खट ते वेठा हुया। अमा आयशा बि वेठी हुई ऐं अची करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो वेठी, या रसूल अल्लाह, मासां मुंहिंजे मुड़ुसु औस बिन सामित तलाक ज़िहार कयो आहे, हाणे छा हुकुम आहे भला तव्हां ॿुधायो त मूंखे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो हुकुम को तलाक जो आयो न हुयो, अञा क़ुर कामिल मुकम्मल जेको नाज़िल न थियो हुयो। अल्लाह जे नबी फरमायो, ए खोला तलाक थी वई, तलाक थी वई। उन चयो या रसूल अल्लाह, मुंहिंजा नंढा नंढा बचा आहिनि, हे नंढा नंढा बचा आहिनि, जेकॾहिं इन ॿारनि खे पंहिंजे मुड़ुस वटि छॾियां त उहो मुड़ुस जेको काॾां तरबियत करे सघंदो, तरबियत मां कंदी आहे न, या रसूल मां उनखे कीअं ओॾे छॾियां, जेकॾहिं ओॾे मां छॾींदमि त बि जेको मुंहिंजा ॿार ज़ाया थी वेंदा, छाजे करे तरबियत केरु कंदो मुंहिंजे ॿारनि जी, ऐं जेकॾहिं इन ॿारनि खे मां पाण वटि रखां त कमाई केरु खाराईंदो। वरी ॿीहर चवंदो या रसूल का राम जी नज़र कयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खोला तलाक थी वई आहे, अल्लाह जो हुकुम अञा ताईं न आयो आहे ॿियो को, हाणे इहा तलाक हक़ीक़त में तलाक आहे। उन वरी ॿीहर चयो या रसूल का राम जी नज़र कयो, मुंहिंजो पीउ माउ बि मरी विया आहिनि, हाणे इहो मुंहिंजो हिकिड़ो मुड़ुसु आहे, मां कंहिं वटि वञी करे पोइ वियां। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तलाक थी वई। हाणे टे दफ़ा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तलाक थी वई, तलाक थी वई, तलाक। पर औरत जेकी आहे खोला बिनते सालब न बि ॿुधे, खोला बिनते सालब न बि ॿुधे। हाणे अल्लाह जे नबी खे वरी चवंदी या रसूल का राम जी नज़र कयो, त हे राम जी त नज़र हुई न जो अल्लाह जे नबी चवनि पिया तलाक थी वई, न बि मुड़े औरत, खोला बिनते सालब न बि मुड़े। अल्लाह जे नबी ॾिठो त हाणे बार बार औरत खे चवां थो ऐं मुंहिंजी जेको कलाम खे ॿुधे न पई, अल्लाह जे नबी हीअं हेठि मुंहुं करे वेठा, ईअं अल्लाह जे नबी मुंहुं हीअं हेठि करे वेठा, खट ते वेठा हुया, मुंहुं हेठि करे वेठा। त हुन औरत छा जो, अच्छा या रसूल अल्लाह, अच्छा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जेको नथा ॿुधो, तव्हां मुंहिंजी फ़रियाद खे नथा ॿुधो, मां बार बार चवां थी मुंहिंजा नंढा बचा आहिनि, मां बार बार चवां थी मुंहिंजो पीउ माउ बि मरी वियो आहे, या रसूल का राम जी नज़र कयो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो न या रसूल अल्लाह, तव्हांजे रब खे ॻाल्हि थी ॿुधायां, हाणे बसि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा, मां तव्हांजे अल्लाह खे ॻाल्हि थी ॿुधायां। ऐं ईअं हथु खईं मथे, ए मुंहिंजा रब, मुंहिंजा नंढा नंढा बचा आहिनि, ऐं मुंहिंजे जेको आहे न मुंहिंजे बारे में मुंहिंजे हुकुम में या अल्लाह को फ़ैसिलो उतार, जीअं हे मुंहिंजे मुड़ुस सां मुंहिंजी तलाक न थिए। अल्लाह जे नबी हेठि मुंहुं करे वेठा हुया, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे बारे में को जेको आसमान खां फ़ैसिलो उतार। हाणे कहिड़ी इहा साहबणी औरत हुई, मुड़ुस बि जेको आहे पाण साहबी, अल्लाह जे नबी मुंहुं ईअं हेठि करे वेठा हुया, न पिया ॿुधनि, छाजे करे टे दफ़ा चई चुका हुया इन औरत ईअं हथ जे मथे कया, जीअं जो इन औरत हथ मथे कयां, अल्लाह जो ॾाढो जॾहिं इन औरत बार बार इहो तज़किरो कयो या अल्लाह मुंहिंजा नंढा बचा आहिनि,
मुंहिंजो पीउ बि मरी वियो आहे, मुंहिंजी माउ बि मरी वियो आहे, या अल्लाह मुंहिंजे हक़ में को फ़ैसिलो ॿुधाए। अमा आयशा रज़ी अल्लाह ताला फरमायो, मां ॾिठुमि त अल्लाह जे नबी जे मथां वही जा आसार शुरू थी विया। अल्लाह जे नबी जे मथां वही जा आसार शुरू थी विया। ऐं अल्लाह जे नबी जे मथां जॾहिं वही जा आसार शुरू थींदा हुया न, अल्लाह जे नबी जो सॼो मुंहुं मुबारक ॻाढ़ो थी वेंदो हुयो, सॼो मुंहुं मुबारक अल्लाह जे नबी जो ॻाढ़ो थी वेंदो हुयो। ऐं अल्लाह जे नबी खे हिन माथे खां पसीनो अचणु शुरू थी वेंदो हुयो, अल्लाह जे नबी खे माथे खां पसीनो अचणु शुरू थी वेंदो हुयो। त मां आयशा फरमायो, ए खोला चुप कर, लॻे थो तुंहिंजे बारे में अल्लाह ताला क़ुर थो नाज़िल करे। ए खोला चुप कर। त खोला ॾिठो जॾहिं अल्लाह जे नबी खे ॾिठई न, अल्लाह जे नबी खे जीअं ॾिठई त पोइ अञा घणो रोअणु लॻी। त हाणे फ़ैसिलो त अचे थो, अलाए फ़ैसिलो मुंहिंजे हुकुम जे मुआफ़िक़ अचे थो, अलाए मुंहिंजे जेको हुकुम खां बरख़िलाफ़ वञे थो। वरी पोइ चई, अल्लाह फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में हेठि मोकिलिजाए। ऐं जॾहिं अल्लाह जे नबी वही खां मुकमल फ़ारिग़ थी विया, अल्लाह जे नबी जे मथां मुकमल वही थी वई, अल्लाह जे नबी फरमायो, ए खोला तोखे मुबारक हुजे, अल्लाह ताला तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो मोकिलियो आहे। अल्लाह ताला हाणे हे औरत आहे, हे हिकिड़ी औरत आहे, हे हिकिड़ी औरत आहे, अल्लाह ताला जी तरफ़ हथु खईं। अल्लाह ताला छा कयो? अल्लाह ताला दुआ क़बूल न कई आहे, अल्लाह ताला डायरेक्ट जेको आहे क़ुर नाज़िल कयो आहे। 28 सीपारो अल्लाह ताला छा फरमायो? कद समी अल्लाह कौल अल्लती तुजादिलुका फी ज़ौजिहा व तश्तकी इल्लाह वल्लाहु यस्मउ तहावरकुमा इन्नल्लाह समीउन बसीर। ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहक़ीक़ तुंहिंजी ऐं इन औरत जी मजलिस खे अल्लाह ध्यान सां ॿुधे पियो। ऐं इहा औरत बार बार इक़रार करे पई, या रसूल अल्लाह इहा तलाक न थिए, जेकॾहिं तलाक थी वई त मां पंहिंजी औलाद खे कॾहिं कंदमि। ऐं तव्हां बार बार नफ़ी पिया करायो, तव्हां चयो पिया ए औरत इहा तलाक थी वई। बसि ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ॿिन्हिनि जी फ़रियाद खे मां ॿुधो। ऐं औरत इक़रार कराए पई, तव्हां इनकार कराए पिया। बसि मां हिन औरत जे हक़ में जेको आहे फ़ैसिलो मोकिले छॾियो आहे। हाणे जंहिं बि अगरि मर्द जेको आहे पंहिंजी घरवारी सां तलाक ज़ियार कयो, उनजे मथां सिर्फ़ु जुर्मानो रखियो आहे। जुर्मानो कहिड़ो? 60 मिस्किननि खे मानी कराए, 60 मिस्किननि खे मानी खाराए, या 60 ॾींहं जेको आहे रोज़ा रखे, या हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु करे। हे केरु? हे हिकु औरत आहे जो हथु कयईं, अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो।